मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर। मटियारी में कायद मिलत जाफरिया अल्लामा सैयद साजिद अली नकवी जे हुकुम ते फ़लस्तीनी मुसलमानन सां इज़हार यकजहती लाइ शिया उलमा काउंसिल मटियारी पारां मरकज़ी इमाम बारगाह अबुल फज़ल अल अब्बास पलीजानी खां रैली कढी वई। रैली जी अगवानी ज़वार तालिब हुसैन मुंतज़री, मौलाना सैयद कंबर अली शाह नकवी, मौलाना राशिद अली फ़ाइज़ी, ज़वार सैफ़ल हाजानू ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मस्जिद अक़सा मुसलमाननि जो क़िबला अव्वल आहे, उन ते जारियत कंहिं बि सूरत बर्दाश्त न कंदासीं। पूरी दुनिया जे मुस्लिम मुल्कनि खे अपील था कयूं त अॻियां अची फ़लस्तीन जो साथ ॾेई इसराइल खे दुनिया जे नक्शे तां हटाए छॾनि। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हज़ारे फ़लस्तीनी शहीद थी चुका, ॿार औरतूं पोड़ा शहीद पिया थियनि। केॾां वई नाम निहाद मुल्कनि जो इंसानी हक़नि जो तहफ़्फ़ुज़, उते कंहिंखे इंसानी हक़ यादि न आहिनि। बाक़ी जे हिकु इसराइली मरे थो त दुनिया खे इंसानी हक़ यादि अची वेंदा आहिनि। मुज़ाहिरीन अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयो त इसराइल पारां इंसानी आबादी, स्कूलनि, मस्जिदनि, अस्पतालनि मथां बमबारी फ़ौरी बंदि कराए। किथे ईअं न थिए त पूरी दुनिया उन हक़ ऐं बातिल जी जंग जे वर चढ़ी वञे।